अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला अज़्ज़ व जल्ल फ़िल कलामिल क़दीम व ख़िताबिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। और कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इत्तक़ू फ़िरासतल मुमिन फ़इन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं। बनाई क्या खुदा ने प्यारी सूरत मोहम्मद की। हुए आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की। कमाले हुस्न यूसुफ पर कमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी। खुदा खुद जिस पे आशिक है वो सूरत है मोहम्मद की। गुनहगारों को जब जन्नत के दरवाजे पे रोकेंगे हुक्म होगा
कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की। बेटाई फरमाए तो कपड़ियां जे प्रचार में अचे जिन आराम, पिरियां जे प्रचार में अचे जिन आराम, वो दुनिया तिन ले दाम पुछन मौसम मौत जी। मीरा शाह मदद थी अची औखी अवेर, लिल्लाह लॻ लतीफ़ चवे भर बाज़ीअ ॾे पेर। औलाद अली शेर कर का मदद मुरीद जी। बेटा फरमाए तो मीरा शाह मदद थी मुझी दान सुनी दादे। आई अब्दुल लतीफ जो तो हसनी हुसैनी पीर हादी, बादशाह बगदादी कर का मदद मुरीद जी। बेटा फरमाए तो मुझे मथे पे जे हुजन सिरन 100,000 त तुझी असान तमार हर हर वधिया हिकिड़ो। वाशान अरबी पाक जो माल कुल कबलौला कजो, वाले जमीन अफलाक जो बलगल उला बिकमालिही। बेशक मोहम्मद नूर दुनिया जैखा पर नूर जुल्मत कई जहीं दूर कशफत जाब जमालिही। वसुफो सजन जू बेबयान केरो करे आजिज़ ज़बान। मौला जंजो मदह ख्वान सुनत जमीउ खिसालिही। ये फकीर भी हबीब जो गुलाम पढ़ंदो सलात सलाम। ये विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही सल्लल्लाहु। या अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चयो मालिक हज़रत मूसा खे जे चाही हशर में उञ न लगे, जे चाही हशर में उञ न लगे। तब पढ़ तो मूसा कलीमुल्लाह सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह थोरो खुली इश्क सां पढ़ायो सल्लल्लाहु बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम व अज़ीज़ व मुकरम खुसूसन इन महफिल या बानी आशिक़े रसूल मर्द मुजाहिद फ़कीर मोहम्मद अमीन कादरी असांजो दोस्त मिस्कीनपुर वाले सोने जो गुलाम फ़कीर बख्त अली कादरी हुजूर जा आशिक़ इन मस्जिद जा पेशमा हाफ़िज़ मुनीर अहमद दीगर असांजो दोस्त साईं आशिक़े रसूल सनाख़ान मुस्तफ़ा शेर मोहम्मद कादरी तव्हांजो नालो छा आहे साईं फ़कीर गुलशन अली मौलाना गुलशन अली कादरी ऐं दीगर अवां सभिनी सजड़नि खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुंहिंजी पहिरीं हाज़िरी आहे अवां बि पहिरियों भेरो लॻे थो मूंखे आम्हूं साम्हूं ॿुधो था कुझु दोस्त जीअं फ़कीर शेर हूंदा इहो असांजा प्रोग्राम में हूंदो आहे दरबार ते बि ईंदो आहे असां वटि फ़कीर बि हूंदो आहे अला कंदो अॼु तव्हांखे बि ॻाल्हि वणंदी मूंखे बि ॻाल्हि वणंदी सब का पहिरियां अदे खे मुबारक ॾियां थो ऐं हिनखे दुआ थो ॾियां त अलाह कंदो जंहिं मक़सद जे लाइ हिन शादी कई आहे अलाह जो महबूब हिन जी झोलीअ खे नेमत सां मालामाल कंदो प्यारा दोस्तो हिन अॼोके फितने वारे दौर में तमाम ॾुखियो मरहलो थी वियो आहे शादी करण बल्कि हुजूर जे शरीयत जे दायरे में शादी तमाम आसान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त निकाह में सिर्फ फर्ज हिक वाजिब टे सुन्नत छा बाबा फर्ज हिक वाजिब टे सुन्नतूं फर्ज कहिड़ा हिक ईजाब क़बूल जेको छोकिरीअ खां कुंवार खां पुछियो वेंदो आहे त जॾहिं तोखे फलाणो पुट फलाणे जो हिन नाले सां मुर्स करे ॾिनोसीं तोखे क़बूल आहे हिकु फर्ज़ इहो आहे ऐं ॿियो जॾहिं इहो पुछजेसि त उन पुछण वक़्तु ॿ गवाह हुजनि गॾु घणा बाबा ॿ गवाह गॾु हुजनि इहे ॿई फर्ज़ मुकमिल थी विया ऐं हिकु वाजिब आहे उहो आहे हक़ मोहर जंहिं तहत निकाह हलाल थींदो आहे पोइ जेतिरी बि ज़िंदगी हयाती हूंदसि उन मुर्स सां हिक लटे में ज़िंदगी उहा जेको आहे सो अलाह जी बानी गुज़ारींदी इन हक़ मोहर जे तहत नबी साईं फरमाइनि था पिया त उहा उन जे मथां हलाल थी वेंदी उन जे मथां का बि शरई ॿी पाबंदी आहे ई कान का ऐं टे सुन्नतूं ज़रूरी कोन्हे त माण्हू छा चवंदा दुनिया छा चवंदी जे मां शादी सादगीअ में कई को मसलो कोन्हे का वॾी ॻाल्हि कान्हे का दुनिया कुझु बि चवे पर अल्लाह जो हबीब राज़ी थिए त दुनिया खे छा करे दुनिया कुछ भी चवे ही दुनिया त रब जी ज़ात खां भी नाराज़ आहे समझो था न बाबा ही दुनिया रब जी ज़ात खां भी नाराज़ आहे त फिलाणे खे छो ॾिनई मूंखे न ॾिनई फिलाणे खे छो जेको आहे ॾिनई मूंखे न ॾिनई फिलाणे खे छो घुरायई मूंखे न घुरायई मुंहिंजा अदन जी विरासत ही तक़सीम अल्लाह जे तरफ़ हुआ ॾींदो अल्लाह हुआ वंडींदो मदीने वारो साईं आहे अगर जेकॾहिं अल्लाह ते एतिराज़ आहे त मुस्तफ़ा ते एतिराज़ आहे मां वधीक तवील गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं कोन कंदो इंशाअल्लाह पंहिंजे टाइम में मोहब्बत इश्क वारी ॻाल्हि करे अव्हांखे दुआ कंदासीं ऐं मां उमीद थो कयां त तुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि वेहंदी आयो आहे त कुझु पंहिंजे पले में खयूं वञे ऐं जागी वेहो अरे हिकिड़े माण्हुनि जो ज़हन हूंदो आहे त बाबा महफ़िल में ॿाहिरि वेही ॿुधिजे यादि रखो रहमत महफ़िल जे मथां वसंदी आहे जाते कुरान ऐं हदीस हले जाते शान मदीने वारे जो हले शान औलिया अल्लाह जो हले तौहीद खुदा जी हले ऐं जाते कुरान पढ़ियो वेंदो बाबा हाणे कुरान असां पढ़ंदासीं वेही हिते लाउड त कोन पढ़ंदो न जेको पढ़ण वारो हूंदो आवाज़ जे मथां रहमत न वसंदी आहे पढ़ण कलाम जे मथां रहमत वसंदी आहे मां हिते वेही पढ़ां मां पढ़ंदुमि रहमत वसंदी
उन में तव्हां बि वेठा हो समझो था न ॻाल्हि खे बाक़ी आवाज़ हिकिड़ा चवंदा आहिनि त बाबा आवाज़ ई वेठा ॿुधूं था अदा आवाज़ ॿुधणु उहो पंहिंजी जॻह ते आहे पर महफ़िल में हली अची वेहणु मदीने जे साईं फरमायो जॾहिं पाक महफ़िल थींदी आहे पोइ जेको माण्हू राति जो या ॾींहं जो सर्दीअ में या गर्मीअ में उथी बिस्तरे खां घरड़े खां निकिरी वेंदो आहे रहमत वारे महफ़िल जे तरफ़ मां तोखां थो पुछां त जंहिं महफ़िल में अल्लाह जे महबूब नबीअ जी तारीफ़ हले उते रहमत न वसंदी बाक़ी ज़हमत वसंदी आहे हे उन नबीअ जे याद में उन गौसुल आज़म जे याद में प्रोग्राम आहे जंहिंजे रोज़े ते 24 कलाक मलाइका बुहारी ॾींदा आहिनि जंहिंजे रोज़े ते 24 कलाक मलाइका हाज़िरी ॾींदा आहिनि हिकिड़ा ईंदा ॿिया वेंदा इहो क़यामत ताईं वरी उन अचण वारे जो वारो न ईंदो 70,000 सुबुह जो 70,000 शाम जो पर वड़े वा आशिक उम्मती तुंहिंजा भाग जे रब गनीमत ॾेई त इहो वरी वरी बि मुस्तफ़ा पंहिंजे दरवाज़े ते घुराईंदई उन महबूब जी जे तारीफ़ हलंदी त रहमत वसंदी या न रहमत वसंदी न पोइ असां चवंदासीं त असांजी दुनिया हुज़ूर फरमायो त जॾहिं वेंदो आहे वञण वारो माण्हू त शहर जा दीवार कोठनि जा लोढ़ा वण टिण इहे सभु उन वञण वारे जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि मुंहिंजा मालिक मिटाई वञे थो तुंहिंजे महबूब जे शान ॿुधण जे लाइ ऐं तुंहिंजे रहमत खे हासिल करण जे लाइ हिन खे कॾहिं बि ॾुख न ॾिजां हिन जी दिली मुराद पूरी कजां उहे लोढ़ा लकड़ वण भितूं दीवारूं बि दुआऊं कनि त पोइ ॿुधाए त महफ़िल में हली अचण जो फ़ाइदो आहे या घर में वेही ॿुधण जो फ़ाइदो आहे अचण जो ऐं जाथे क़ुरान हलंदो आहे रहमत उते वसंदी आहे बाबा जाथे क़ुरान हलंदो आहे रहमत उते वसंदी आहे ऐं 3 सुन्नतूं आहिनि निकाह में हिकु सुन्नत आहे मसनून खुतबो सुन्नत तरीक़े सां मुख़्तसर खुतबो पढ़ियो वञे ऐं ॿी सुन्नत आहे ताक़त आहर शुआरा विरहण छा शुआरा विरहण ऐं टियों आहे सुन्नत वलीमो करणो अल्लाह जे नाले ते छा फी सबीलिल्लाह माण्हुनि खे पंहिंजे शादीअ जो वलीमो कराए इहे आहिनि शादीअ जे अंदरि पाबंदियूं जिन जे करण सां अल्लाह जो रसूल राज़ी थींदो केरु राज़ी थींदो बाबा अल्लाह ऐं अल्लाह जो महबूब राज़ी थींदो पर अॼु मां हिन अदे खे मुबारक ॾियां थो जो अॼु हिन पंहिंजे प्रोग्राम में ॿियो कुझु न मदीने वारे साईं जी सना पढ़ाई अथई अल्लाह जो क़ुरान सना खाननि नातियूं पढ़ियूं मां वरी तकरीर जी सूरत में मुस्तफ़ा जो शान बयान कंदुमि इंशाअल्लाह ताला अॼु मलाइक बि हिन खे मुबारक चवंदा हूंदा त फ़कीर मुबारक थी अॼु महबूब जी सुन्नत अदा कई थी अब निकाह करण मुस्तफ़ा जी सुन्नत आहे चाहे दादा निकाह करण मुस्तफ़ा जी सुन्नत आहे ऐं वरी उन सुन्नत में ऐं वेही करे तबलीग करण वेही करे तबलीग करण इस्लाह करण नसीहत करण जीअं तव्हां वेठा हो इहा बि मुस्तफ़ा जी सुन्नत आहे चाहे बाबा मुस्तफ़ा जी सुन्नत आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम कहे बाहर के गिटी गली में न महबूब जी मर्ज़ी आहे जिथे बि तबलीग कंदा त कंदा पर अक्सर बेशितर पंहिंजे गुलामनि खे पंहिंजे मस्जिद नबवीअ में वेही करे खिताब कंदा उन्हनि खे इश्क ऐं मोहब्बत ख़ुदा ऐं पंहिंजे शरीयत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ अॼु तूं आयो आहे इश्क वारी दरी तूं खोल इंशाअल्लाह ताला तुंहिंजे इन इश्क वारे इन घड़े में दिले में ही फ़कीर कुझु न कुझु मोती विझंदो उम्मीद आहे त तूं उन ते अमल बि कंदे ऐं उम्मीद आहे त इन्हनि जे मथां साबित कदम बि रहंदे यकीन आहे त अल्लाह साईं तव्हां असांजो अचण वेहण ॿुधण पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए हाणे हिकु दफ़ो इश्क सां सलात पढ़ो त मां मौज़ूअ खे अॻिते हलायां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
बाबा तोरो गालायो चुप छडियो हेली हमाकन गोश्ती तवजो कयो छो जे ही पूरो फितन दौर आहे इन दौर में तरह तरह जा इम्तिहान हैं तरह तरह जो गालियूं हैं तरह तरह जो तकरीरूं हैं अल्लाह तो के कुल अकुल बनायो बुधाई मां वना तस्दीक वरी तू भी करे सके समझे तो बाबा वरी जेका गाल समझ में न अचे इंटरनेट जो दौर आहे मोबाइल जो दौर आहे पुछदा है बोले साहब ही जेका गाल आहे मुके समझ में न आई हुई गोले गोले थकजी पियो भला वरी इन जी का वदाहत भी थे अल्लाह कंदो उहा बची वंदी तवज्जो कयो मुजादा लाउड ते तकरीर हले थी तमाम भी बुधो था पूरो इलाइको बुधे तो नेक ते भी तकरीर वेंदी अल्लाह जो कुरान जो फरमाया ला इन औलिया अल्लाह है छो जो मुरीद दस्तगीर जो आ दस्तगीर जो मुरीद आ तो उन दस्तगीर जे मुरीद जे शादी में आयो त शान भी औलिया अल्लाह जो बुध अल्लाह फरमाए तो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह ताला जल शनाव मकाम के बयान कयो आ कुरान जे इन आयत में अल्लाह जे वलियन जो मकाम आहे अच्छा है चल अच्छा है वलियन जो मकाम सुभान अल्लाह मान चवाई तो मैं मुझे ये आदत थोड़ी घटा पाण के गाल वणे त पूछे जाए छो जो जबरदस्ती जे सुभान अल्लाह चवाई तो मैं सवाब न मिलंदई पर जे दिल से चवंदे तो उन जो सवाब मिलंदई उलमा तमा के बुधाईंदा त बाबा बुखारी जी हदीस आ सुभान अल्लाह चवंदो त खजीअ जो वण लगंदो जन्नत में खजीअ जो वण ज़ोरीअ कोन लॻराइबो आ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ छाए बाबा अल्लाह जो नबी आ जो जिक्र कुरान में आ पूरी दुनिया ते अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान बिन दाऊद हुकूमत कई आहे हता के हवा जे मथा भी अल्लाह जे नबी जी हुकूमत मां इशारत ॿुधाया ओ जय सवारी जे मथा जय तख्त जे मथा चढ़ी हलंदो उन में पेट्रोल न इंजन न टायर न काठ जो तख्त ठहियल उन जे मथा कुर्सियूं लॻल हुयूं अल्लाह जो नबी पाण भी वेहंदो उन जा वज़ीर सहाबी भी वेहंदा वरी जंहिं जानवरनि खे खणे उन्हनि खे भी वेहारे एतिरो त तेज़ हलंदो हुयुसि जो हिकु ॾींहं में महीने जो पंध कंदो हो ऐं अल्लाह जे तवज्जो कजां अल्लाह जे नबीअ जे इरादे सां उन जो तालुक हुयो नबी ज़बान सां को न चवंदो हो सको हेॾे हल रुगो इरादो कंदो हो त सॼे हल तक ओॾे लड़ी पवंदो जे चवंदो त खबे हल तक उतर हल ओभर हल ओॾे हल ॾखिण हल ओ अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान वञे पियो परवाज़ कयूं हवा में हेठां हिकिड़ो हुन जो उम्मती आहे जेको मथे निहारे थो नज़र जो कई त अल्लाह जो नबी हज़रत सुलेमान वञे थो ऐं ॾिसी चई त सुभान अल्लाह छा त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे बचड़े अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान जो मकाम मकाम अल्लाह जे नबी तख्त के हुकुम कयो तख्त हेठ लथो सॾो कई ओ बादल पे हर कहण वारा हेॾे आ छा थो चवे साईं मां कुझु नथो चवां डिॼियो डिॼ न हेॾे आ साईं मां त इहो रुगो चयो त सुभान अल्लाह छा त शान हज़रत दाऊद जे बचड़े जो पाण फरमायो इन सुभान अल्लाह जो सवाब मूंखे ॾे तख्त तुंहिंजे हवाले थो कयां इन सुभान अल्लाह जो नबी हो न बा उनके त खबर आ त हिन पूरी बादशाही खां मथे रब जो नालो आ बेटा साहब करें तो फरमाए त हाल कुर्बा माल कुर्बा भोरिया लीलाणो फिदा थे फकीर जो शलर से मराणो हाने मुयन सी माणो मुनासिब न में धरा
सुभान अल्लाह जो सवाब काफी के तख्त मुबारक जो वो जेका दिल मां सुभान अल्लाह निकरंदी उन जे बदले में जन्नत में खजीअ जो वण लगंदो जंहिंजी छांव अरबी घोड़े ते चढ़ी ढुकाए ढुकाए ॾींहुं खुटी वञे छांव न खुटंदी सुभान अल्लाह मिलंदव तॾहिं बाक़ी जे दसे सुभान अल्लाह चवराईंदो मामत सवाब न मिलंदो न मिलंदो न मिलंदो खजीअ जो वण जन्नत में न लगंदो तॾहिं जो तूं मजबूर थी महबूब जो शान ॿुधी सुभान अल्लाह चओ त पोइ खजीअ जो वण जन्नत में पहली आयत में अल्लाह साईं औलिया जो मकाम बयान थो करे छा थो करे वाह औलिया जो मकाम अल्लाह फरमाए तो खबरदार अब खबरदार किथे कबिया जाके खतरो हूंदो हां साईं हां पुराने जमाने जा जेके माण्हू वेठा हो जिनजी इरिगेशन में ड्यूटी आहे तो उनखे ख़बर हुजणु खपे जॾहिं वाहन में चाड़ थींदो आहे न दरिया ते चढ़ंदा आहिनि पोइ दारोगा अलर्ट थींदा आहिनि हाणे त दारोगा ओधर ते वञी घर सुम्ही पवंदा आहिनि रिश्वत ॾेई करे अहिड़ो हराम खोर जो दौर अची वियो आहे जो दारोगो बि ड्यूटी नथो करे सम्झो था न भाउ पर उन दौर में दारेगा न सखर बिराज खां वठी करे वेंदे गुडू बिराज ताईं गुडू बिराज खां वठी वरी वेंदे कोटड़ी बिराज ताईं ये जेको दारोगा हर को पांजन इलाइक़नि में छिनकार करे हलाल खाराए बचन खे पाले जवान कंदा पर अॼु यार सुठो पियो उनखे फिक्र ई कोन्हे त मुंहिंजी ड्यूटी किथे आहे हुन ग़रीब जी ड्यूटी हिन ड्रिप मां पटिजी वञी ॿिए हंधि लॻेसि थी हेठि मेहरापुर उनखे ख़बर ई कान्हे को लेट थो पुॼे त हेॾे कान्हे मेहरापुर तुंहिंजी ड्यूटी आहे पर उनखे पतो ई नाहे तवजो खबरदार जॾहिं वान ते चाड़ थींदो मां मिसाल तरे ॾियां थो न तोखे आसानीअ सां ॻाल्हि सम्झ में अचे त होशियार थिजो जेकॾहिं होशियार न थींदो अॼु दरिया चढ़ियल अॼु बिराज चढ़ियल अॼु वाह चढ़ियल इहो किताब टुटी सघे थो इहो किताब खुली सघे थो जेकॾहिं बंद टुटो पोइ सिर्फ़ झंग न बल्कि शहर ॻोठ सभु ॿुॾी वेंदा नुक़सान थींदो जायूं टही वेंदियूं जानियूं हलाक थी वेंदियूं माल लुढ़ी वेंदा पर ख़बरदार करण सां माण्हू होशियार थींदो आहे खबरदार करण सां जिन जो तवज्जो आहे सेहत मथे करे चवण छो त ही घोट आहे न जेको ईंदो हिनखे हार पमाईंदो अॼु हिनजे हारनि पाइण जो ॾींहुं आहे अॼु हार न पाराईंदोसि त बाक़ी कॾहिं पाराईंदोसि पर तव्हांजो तवज्जो अलाह जे क़ुर ते हुजे जेको ईंदो हो ड्यूटी पाड़ी करे वरी वञी वेही तकरीर ॿुधंदो हथ में न कंदो तंहिंजे करे महबूब जो शान ॿुधो त अलाह तव्हां ते राज़ी थिए अलाह जो रसूल तव्हां ते राज़ी थिए ख़बरदार जॾहिं थींदी आहे पर जेकर खबरदार ॾे केरु कन न ॾींदो त नुक़सान थी वेंदो आहे पोइ हिकिड़े ॿिए खे खबरदार कयो ॿिए टे खे कयो चौथे खे पंजे खे वॾड़ा चवंदा आहिनि त जॾहिं कोटड़ी बिराज खां खबरदार हलंदी या गुडू बिराज खां त इहा खबरदार वञी करे कोटड़ी बिराज हैदराबाद पहुचंदी हुनखे खबरदार कयो हुनखे त दरियाव जो ख़तरो आहे चाड़ा पर अल्लाह मोकिलियो क़ुरान सतन आसमाननि खां मथां आहे अर्श अज़ीम खां मथां आहे ओ जंहिंजे बारे में खबरदार थो करे उहे मथे न बल्कि ज़मीन ते आहिनि जिनके बारे में अल्लाह खबरदार जो करे अदा खबरदार उते कई वेंदी आहे जिथे जान जो खतरो हूंदो आहे मां जो खतरो हूंदो आहे या वरी हे बिजलीअ जा जेके पोल लॻल आहिनि इन बिजलीअ जे पोलनि में जे अध में बि हिकिड़ो मोनोग्राम लॻल हूंदो आहे उते लिखियल हूंदो आहे खबरदार या लिखियल हूंदो आहे खतरा या वरी फौजियुनि जे इलाइक़े में हलिया वञो उते लिखियल हूंदो आहे त खबरदार इसके आगे जाना ममनू है नहीं जा सकते जाओगे तो खतरा है खतरा है खतरा है अने मुझादा ये तो दुनिया जी गाला पर हिन आयत में जने औलिया अल्लाह जो मकाम
इंसानियत के खबरदार तो करे खबरदार तो करे उन्होंने के जागाए तो अदा जरे खबरदार सी दिया खबरदार जी मोरा आवाज़ मुतवज्जो करे ना के तवज्जो करे गाफिल न छो अल्लाह पूरी उम्मत के जागाए खबरदार तो करे तहे देता जो कयो किन जगह ते खबरदार किन जगह ते अल्लाह कसम खयो अदा रब के कसम खण जी केड़ी जरूरत आ यो कसम खणन भी पंजे तरफ मुतवज्जो कराणो आहे तो अल्लाह तो चवे तो मुखे कसम जी जरूरत ना है तमा के जे सामू कसम इने जे लाए तो खणा जो शान मुझे महबूब जो मां कसम खड़ी दो तमाम तो मुझे महबूब जो शान आ ये न समझंदो तो सिर हलियो भी न एक दे अमल न कंदो तो तबाह थी विंदो अने इन जगह ते अल्लाह खबरदार तो करे इन बेशक बेशक उसे कभी बेशक उसे कभी मां चवां त नबी साईं मेराज ते वयो ता चवंदो बेशक मां चवंदो दस्तगीर कुल पीरन जो पीरा तवा चवंदो बेशक छा चवंदो मां चवंदुम हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानिया तवा चवंदो बेशक छा चवंदो बेशक मां चवंदुम त फिलाणो फकीर शेर मोहम्मद पांजे बाबे जो शागिर्द तवा चवंदो बेशक माना इन में को भी गुंजाइश काने कहीं गुमान जो ख्याल नाहे मना रब तो फरमाए त जेका खबरदार मां तवा के करे रहो आया इन खबरदार का अगे जेकी गाल तवा के मां अल्लाह बुधाइण वारो आया इन में कहीं भी किस्म जी गुंजाइश आहे गाल गा रब फरमाए त जेकी गालियूं मां तवा के बुधाया तो यो सब सच वा सच वा सच वा आवाज़ सच वा तो वो अल्लाह भी हिकु आ जो हे उन अल्लाह जो कलाम जो पंजे वहदानियत में गला पंजे वहदानियत में हिकु आ तरह के आलम फरमायो त हिकु आ अल्लाह असां जो हिकु आ बेखे न अल्लाह मनीदा हो यो मनन शरीर शिरक आ हिकु आ अल्लाह असां जो हिकु आ सिज ऐं चंड जो निज़ाम निहारियो भारी आहे कीअं बिहारियो कदे सर्दी सां कदे गर्मी सां रब कायम कई रौनक आ हिकु आ अल्लाह असां जो हिकु आ अल्लाह फरमाए तो इन बेशक अला इन औलिया अल्लाह बेशक जेके औलिया औलिया बमाना वली जे आ जेके मुंजा वली आहिनि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि खे कंहिं भी किस्म जो खौफ नाहे ऐं औलिया के दुख भी नाहे हुज़न भी नाहे अरबी में खौफ ऐं हुज़न क्या खौफ है तो समझो खौफ है हुज़न खौफ हुंदो आहे पंजे लाइ छाजे लाइ जान जो अखि जो हथ जो पैसे जो माल जो इहो हुंदो आहे ॿिए पंजे लाइ खौफ ऐं हुज़न हुंदो आहे ॿिए जे लाइ चा अल्लाह तो चवे त वली खे चा पंजो त खौफ नाहे
पंहिंजे जान जो त खौफ नाहे वला हुम यहज़नून छा थो चवे वला हुम यहज़नून ऐं वलीअ खे ॿिए जो दुख बि नाहे जमात जो बीमा जो दुनिया वारनि जो त माण्हू मूंखे छा चवंदा फिलाणो मुंहिंजे लाइ छा चवंदो अलाह तो फरमाए त वलीअ खे पंहिंजे जान जो त दुख नाहे पर वलीअ खे ॿिए जो हुज़्न बि नाहे ॿिए जो गम बि नाहे वला हुम यहज़नून इहो आहे पहिरीं आयत में औलिया जो मकाम अॻिते फरमाए तो अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून जंहिं ईमान आंदो जंहिं ईमान आंदो ईमान आणण खां पोइ वरी तकवा जो साहब थियो साथियो बाबा ज़ाहिरी सीरत सूरत मदीने वाले साईं सां तवज्जो उन खां पोइ उन जो बातिन में मदीने वाले साईं सां औलिया अल्लाह हुआ ऐं वली हुआ ज़ानी शराबी चोर ठग शरीयत जो मुखालिफ इहो वली नथो थी सघे चो इहो वली नथो थी सघे क़ुरान जो चवे त वली उहो आहे जेको ईमान आणण खां पोइ जंहिंजो अक़ीदो दुरुस्त हुजे उहो अल्लाह जो वली आहे वकानू यत्तकून अब इहा आहे औलिया जी पहचान वरी टी आयत में औलिया जी पछाड़ी माने कि कुछ न करे बस बिहारे तो मुझे तक की बदला तो खुश कर दो ऐं टी आयत में औलिया जी पछाड़ी क्या लौमुल बुशरा क्या जी सुभान अल्लाह तो फरमाए तफसीरी आयत में औलिया जो तमाम शान बुदुआ औलिया जो मकाम ऐं बे आयत में औलिया जी पहचान मानो चवंदा त साईं वली हर कौम में थींदो वली हर कौम में कोन थींदो आहे वली उते थींदो आहे वली उहो थींदो आहे छो जो ईमान नालो आहे अक़ीदे जो जंहिंजो अक़ीदो ऐं ईमान दुरुस्त आहे वली उहो थींदो हाणे ईमान आणे अलाह ईअं न चयो आहे त वली उहो आहे जेको मुस्लमान थिए ज़ाहिरी त कलम सब पढ़ंदा न ज़ाहिरी त कलम पढ़ंदा अल्लाह जो फरमाए अब हम भी अल्लाह जो वली हुआ जंहिंजे हथ में हथ ॾिजे हथ वठी ख़ुदा जे हथ में मिलाए छॾे हज़रत निज़ामुद्दीन औलिया वटि हिकिड़ो माण्हू आयो चईंसि मूंखे मुरीद कर छा कर पाण हुनखे पंहिंजे सिलसिले में दाख़िल कयां चिश्ती सिलसिले में दाख़िल कयां छा में सिलसिला तरीक़त जा क़ादरी नक्शबंदी सुहरवर्दी चिश्ती चार सिलसिला जीअं फ़िक़ह जा चार सिलसिला ये वरी तरीक़त जा भी चार सिलसिला उन सिलसिले में उनखे दाख़िल कई पोइ वरी मोटी जो आयो त उते वरी थोड़ा पकनि ख़्यालनि जा माण्हू हुयसि पंहिंजा गॾियसि अची अड़े छा रखियो आहे पीरनि में अॼु बि चवंदा आहिनि वज़ाहतनि छा चऊं छा रखियो आहे छो था वञो पर असां चवंदा आहियूं दर कॾहिं न छॾींदासीं ख़ुदा वारनि जो दुनिया आख़िरत में सहारो दुनिया आख़िरत में सहारो ई आहे प्यारनि जो दर कॾहिं न छॾींदासीं ख़ुदा वारनि जो पढ़ क़ुरान में असरा बेकैफ़ वारो किसो उते खे मान
मिलियो यार बणियो यारन जो चौक देखे मान मिलियो यार बणियो यार मोटी आयो ओठ जे माण्हू जैस फ़कीर नज़रानो घणो ॾेई आए जे उन ज़माने में 5 पैसा ॾेई आयो आ जे ज़ुल्म करे आए पाणीअ में उछलाए अचे आ इहे न करी हा छा कया ही को ओॾां सॼो ॻोठ विड़ो न बाइकाट न कयो मां वञा थो वञी बैयत टोड़ाए थो अचां मुरीदीअ मां ख़ारिज थी थो अचां उहा ॻाल्हि थो ॿुधायां कॾहिं कॾहिं माण्हूअ खे गुमान थींदो आहे त मां त मुरीद थियो आहियां फ़ाइदो पवंदो अलाए न पवंदो क़ुरान थो फरमाए त फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा अदा मुरीद थियण सां फ़ाइदो पवंदो आहे पवंदो आहे पवंदो आहे हे मोटी आयो हज़रत निज़ामुद्दीन औलिया के जी साईं हाणे मां तुंहिंजो मुरीद त थियो पर मूंखे माण्हुनि तंग करे छॾियो आहे हाणे महिरबानी कर जेके 5 पैसा ॾिना मां इहे बि वापसि कर बैयत में पंहिंजी मोटाए बैयत छोड़ बुज़ुर्ग फरमायो छा थो चवे साईं बैयत वापसि कर मूंखे सिलसिले मां ख़ारिज कर अल्लाह जे वलीअ खे जलाल आयो छो जो वली ख़ुदा जो सखी हूंदो आहे हुननि जे दिलि में ख़्यालात हिन जो ईमान अञा मज़बूत कोन थियो आहे हिन जे ईमान के मजबूत करण वाले के यकीन ॾियानो आहे त हिन जो हथ खुदा जे हथ में पहुतल आहे अल्लाह जे वलीअ खे जलाल आयो पाण फरमायो फ़कीर ना उम्मीद न थी पाण पंहिंजी चादर मथां विधो त जॾहिं मुंहिंजो चादर ॾिनो उन फ़कीर ॾिठो त मुंहिंजो हथ जॾहिं महिल वत में हज़रत निज़ामुद्दीन औलिया जे हथ में आ उन जो हथ हज़रत बाबा फरीद गंजे शकर जे हथ में आ उन जो हथ हज़रत ख्वाजा मुईन ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकीअ जे हथ में आ उन जो हथ हज़रत मुईनुद्दीन चिश्ती अजमेरीअ जे हथ में आ अरे हूअं त पंहिंजे ॾाॾे खे बि न पियो ॾिसी सघे पर जॾहिं काबिल जो हथ वठाए हूअं त जेको आपो ॾाढो गुज़ारे वियो हुअसि उन्हनि खे बि न पियो ॾिसे पर जॾहिं अल्लाह जे वलीअ जे दामन में हथ विधई जॾहिं कामिलनि जी मथां चादर आयसि कामिलनि जी मथां चादर आयसि त ॾिठई त उन हज़रत कुतुबुद्दीन बख्तियार काकीअ जो हथ हज़रत प्यारा दोस्तो ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरीअ जे हथ में आ उन जो हथ हज़रत ख्वाजा उस्मान हारूनीअ जे हथ में आ उन जो हथ पंहिंजे मुर्शिद जे हथ में उन जो हथ पीरान पीर दस्तगीर जे हथ में आ उन जो हथ हज़रत मौला अलीअ जे हथ में आ उन जो हथ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में आ उन जो हथ मुस्तफा करीम जे हथ में आ मुस्तफा जो हथ खुदा के हथ में आ नजी ज़ुबान अल्लाह इते चवंदो कर घट में घट इहो कदर कर याद अथई हज़रत मदीने वारे मीर जो हथ खुदा जे हथ में आ ऐसा चंदा तो सुन्नियों का हाथ है औलिया के हाथ सुन्नियों का हाथ है हाथ है भी नहीं दाता बस इशारतन हाथ हो भी नहीं हाथ उन्हें जो भी पर हाथ दस्तगीर जो आला है तो सुन्नियों का अरे अरे नर पीर जो नालो ॿुधे वरी ॾाढा न चवे मां चवंदो आहियां त ॿियाईअ वारो ॿोड़े न सघंदुई समुंड ऐं दरिया ॾोड़े न सघंदुई त पीवींदे मां ताज़ो ताज़ो सुबुह सां अचां पियो फ़कीर फोन कई मोरे मुतालिब पे वेठो कयां मूंखे चईं यादगिरी रखो न मां इंशाअल्लाह हाज़िरी भरींदासीं वाइदो निभाईंदासीं मां ईंदुमि त सीरत गौस सकल इन जे अंदर ऐं मौलाना अशरफ अली थानवी उन पंहिंजे किताब में लिखियो आहे उन्हनि जो त शाम जे मुल्क में हिकिड़ो अब्दाल
फौत थियो केर शाम जे मुल्क में हजरत पीर गौसुल आजम दस्तगीर बी उन जे जनाज़े में आया ये बिन तके 5 ॾींहं अॻ में निकता शाम में गौसुल आजम इराक में वो शाम में वो इराक में जनाज़े वारे माण्हू जे लाइ इराक वारो माण्हू टाइम वठंदो न वरी उन जेको ख़त लिखियो ये रूहानी कनेक्शन आहे जाग जाग छाए रूहानी कनेक्शन आहे मां हिकड़े जगह ते तकरीर पियो कया ओ महबूब जे नूर ते ॻाल्हायूं तो मुस्तफा कब्र में ईंदो आहे छा तवज्जो मुस्तफा छो जो शान मुस्तफा भी हले न मुस्तफा कब्र में भी ईंदो आहे मीरपुर माथेरे में तकरीर पियो कया हिकिड़ो लुंड हो बरोच माण्हू उथी बीठो बाक़ी चई नबी साईं कब्र में ईंदो आहे अब मौलवी जे तकरीर में माण्हू जो रखणो मुसलमान ओ जेको त मां की इन के जेको जो कलर का तकरीर कया न इन को मोजा पर दस्तगीर जे गुलाम जो सीन वा मां चए मां ईंदो चई सही असां तो पढ़ियो आ जे ईंदो नबी साईं कब्र मां बाहर निकरंदा हुजूर अंदर लहद खां मथे वरी मिट्टी मुबारका मिट्टी खां मथे वरी कब्र मुबारका वो वरी सीहो पटियला कोठी मुबारक हुजरो आ उने खां पो वरी रोज़ो आ महबूब बाहर ईंदा त कब्र खुलंदी अजंदा कब्र खुलंदी मां चयो हां मुस्तफा जो यो बावरा मतलब महबूब जे नूर के बनी दो न मुझे मलाइकन के बनी दो नूर बनी दो अच्छा मना दो तो नूर है माना ले और बड़ा मुनकर ऐ नकीर कदे इंदा जेसी जरे मानू कब्र में इंदो मां चए मां तो चाचा जे मुनकर ऐ नकीर कब्र में इंदो त मलाइका नूर हने कब्र फाटे नथी खुले नथी अंदर चंदा सवाल जवाब करे निकरी वञन था चे मां ते तुंजन फिलान मौलविन वडी डेवठ कई उन खां बाद में वनी तस्लीम कयो तो जे नूर अची सके तो कब्र नथी खुले मुस्तफा नूरन अला नूरा है तो मुस्तफा नूरन अला नूरा त वो महबूब भी कब्र में अची सके तो कब्र कान बन बादे आइनू मारी हथ में हुंदो थी वजन में अंदर मुंह विंदो आ न टुटे दो न फाटे तो मारी चीज़ भला को मंद कई में कचरी करता से हल्लू मा जो सलात पढ़ो मुस्तफा दे सल्लल्लाहु या रसूल अल्लाह इश्क सा पढ़े समझे तो सब मंजिल आसान जिद के चले इश्क में काहे पवे तो पहुंची विंदो मकाम ते अर्ज पियो कया हजरत पीरान पीर दस्तगीर मुजा दोस्त दीद शाम जे मुल्क में अब्दाल फौत थियो पान उन जे जनाजे में आया हजरत ख्वाजा खिजर भी आयो क्या भी आया पान फरमायो ओ खिजर इन जो जनाजो पढ़ायो मन कुसुम दुनिया में फिलानो काफरा उनके वठी फिलानो काफरा कुसुम दुनिया में वयो झटके में उन काफर के खणी आवे तो जो कजा काफर के सामू बियारियों पान के कलमो पढ़ाए मुसलमान करे उन जा शपर कटे नडा करे नजर करे उनके अब्दाल बनाए उन जगह ते मुकर्रर फरमायो तो तू हिन शाम जो अब्दाला हाने थींदो सवाल पैदा है छा थींदो तो बीठो इराक में हो आयो शाम वरी शाम में खिदर के हुकुम कई दियो कुसुम दुनिया मा वनी करे इन काफर के खणी आयो उनके कलम पढ़े मुसलमान जो एक ही वक्त में वनी सकन था नबी सही फरमाइन था त जदे मेराज ते वन्या पियो नचई सब मेराज ते वन्या पियो मेराज जो मेराज ते वन्या पियो ॾिठुम त हज़रत मूसा पण
जे कब्र में नमाज पे पढ़े वरी वयुम अगे उते बीठो हज़रत इब्राहिम आदम अबा नमाज जे घट वधाई जो मशवरो दे पियो हज़रत मूसा नबी साईं के अर्ज़ पिया कंदी नमाज तां पढ़ायो नबी साईं 50 वक्त नमाज वठी आ सही न पढ़ंदा अबा इहो रूप नबी साईं फरमाइंदा मां हज़रत मूसा सां मिलियम कंहिं बि हदीस में न आहे जो नबी साईं चयो हुजे त मूसा जे रूह सां मिलियो आया न सुभान अल्लाह कंहिं बि हदीस में न आहे त हज़रत मूसा जी इब्राहिम जे रूह सां मिलियो आया न नबी साईं फरमाइंदा त हज़रत आदम सां मिलियम हज़रत मूसा सां मिलियम हज़रत इब्राहिम सां हज़रत यूसुफ सां हज़रत ईसा सां जो मां कब्र में त वरी मथे आसमान ते मां खां अॻ में उते बीठो रोटी आए त छह आसमान ते मूंखां पे पूछे त या रसूल अल्लाह छा मिलियो जो मां दिमाग़ में 50 वक्त सही घटाया न पढ़दा नबी साईं न पियो चवे त मांखे मूसा जो रूह पे मशवरो दे पाण त मूसा पे चवे मालूम थियो सुभान अल्लाह नबी साईं फरमाइंदा जे मुझे अबू बकर के ॾिसणो इब्राहिम के ॾिसणो त अबू बकर सिद्दीक़ के ॾिसणो मालूम थियो तो वली हिक वक्त आनन कानन हे त बजायूं हन पर जे 1000 मकाम ते वञे त वञी सके थो तो वञन त वञी सके तो परे नथो वठी वञाए हे गंबट हूंदो तई किथे हूंदो तई खोड़न जे पर इन गंबट में वक्त जो गौस सैयद गाजी गुलाम मुर्तजा शाह सखी सुतो पियो आ केर सुतो पियो आ वरी गंबट का और नहीं ने त भी मुर्शिद जो बचड़ो सुतो पियो तई मिस्कीन परवार शहंशाह ये जो फेज जर जंग में अबा वली पंजी आकिबत दिसंदो आ त मुंजी पछाड़ी छा थींदी परे न वञ दिल सो ॾिठो तई अरे जे खबर हे जो तो चवे त खबर न पवंदी आ जेको अॻवाट ॿुधाए त इहो ग़ैब आयो अल्लाह ॼाणींदो आ मां चवंदो आ त ॼाणींदो त अल्लाह चङो थियो त साईं वीडियो ठाहियो जेकॾहिं रुगो पंहिंजे पुटनि खे कन में चई वञे त चवनि सा पुट खां तारीफ़ कंदसि न उन जॉन के भी फैज़ दे वाले के भी सैयद गौस गाजी गुलाम मुर्तजा शाह गंबट वारे जो मुरीदन के चई रे अचो खटड़े ते चढ़ी वेठा कुलो जो साईं बुढड़ो थे वियो हली नथो सके भला राज हो लिका या के चवे था औलिया ते पंहिंजी हयाती में विलायत छुपाइण वाजिबा जॾहिं ओड़ा आसार पैदा थियनि माण्हू सफ़ा नामुराद थी वञनि उन खां पोइ हुकूमत हाणे हिननि खे गज़ कयो हे लिका लॻाए चुका आहिनि काथे काथे वेंदव त निज़ाम जेको हूंदो आहे उहो थधो हूंदो आहे काथे निज़ाम सख़्तु हूंदो आहे कंहिं माण्हू पंहिंजे मुर्शिद खां पुछियो त साईं असांजे शहर में निज़ाम बिगड़ी वियो आहे उहो कंहिंजी तहज़ीब नथो करे हया हलियो वियो आहे उहो कंहिंसां अख़लाक सां पेश नथो अचे दुकानदार कंहिंसां मुंहुं ॾेई नथा ॻाल्हाइनि पाण सम्झंदा अब्दाल आहे शहर में मुक़ररु पर थधो छा थो करे चई वो गिदरा थो कपाए मुर्शिद खां पुछियईं त गिदरा थो कपाए इन ॻाल्हि में मुर्शिद खां पुछियो ई त सही तव्हां चवंदा त के वॾी जलाली थींदा आहिनि के जमाली थींदा आहिनि भला इहो कीअं ॾिसिजे त हे जमाली आहे जलाली आहे पाण भरमा को टाइम आयो त ॿुधाईंदो साईं पोइ पर उहो टाइम आयो त मुरीद खे चई वञ फिलाणे चौक ते गिदरा थो खपावे अख़बारुल अख़यार जे अंदरि बुज़ुर्ग लिखियो आहे त गिदरा थो खपावे आयो चईंदा गिदरो खपे वठ कटे ॾिठई चखी हे फिको आहे ॿियो ॾिस वरी पूरो रेड़ो कटे छॾी कुझु न चई फिका मां छा कयां जेके आहिनि पूरो रेड़ो जान कई अॼु कंहिं हुजण जो रेड़ो जान करे छा थो सम्झे हवाज़ वठी छॾेसि हिकिड़ो बि हथ न ॾींदुसि चवंदुसि ईअं माने माइट पंहिंजी जॻह ते आहे पर मां वञी खैरपुर खां गोॾा हणी वठी आयो आहे चुपचाप करे पैसा ॾे हिते जे न त हिते तामन भर हुनजो रेड़ो सॼो कटे छॾियई
उन जो ज़बान फिका हूं त मां छा कया नथा वणनी त वरी सुभाणे अच दाए आणींदासे उन फकीर रेडे मां तो खाली पोतड़ो छडे वनी घर वेही रहे वरी खुदा जे इबादत में लगी वियो अलबत्ता वरी निजाम सही थी वियो ॾिठई त जाॾे काॾे माण्हू हिक ॿिए सां प्यार मोहब्बत सां पेश अचनि हिक ॿिए जो खून ख़राब नथा कनि हिक ॿिए सां ताउन कनि था हिक ॿिए जी तहज़ीब मस्जिदूं फुल इबादत लगी पई आहे पुछा कईसीं ॾाढो निजाम भलो आहे एमएनए भलो आहे एमएनए जा पुट एमएनए भलो न आहे अब्दाल भलो आयो आहे केर भलो आयो आहे अब्दाल भलो आहे जो चाहे जी जलालिया अब्दाल भलो जी सत्ता उसी काथे आ फिलारे चौक ते शरबत खपाइंदो आहे अब धंधो करणो ऐब नाहे असां मौलवी जे रेड़ो कढंदासीं तव्हां चवंदा कंदा कयो ये सदोरा थियो मदद कंदा कयो तुम दुआ कंदा कयो गुरु साहब जे वस पुजेव त वठंदा कयो वठंदा न केतिरा हीअं न कंदा कयो हाणे वरी हाणे शर्म न ईंदी न जे दुकान हलाईंदासीं त हुते ॾिस असांखे ख़बर हणी करे वरी हिते निमाज़ थी पढ़ाए ईअं न आहे ईअं कारोबार शरीयत में जाइज़ आहे कारोबार शरीयत में जायज़ आहे ऐं हलाल तरीक़े से कमाए पंहिंजे बचन खे जेकॾहिं ॿियो कुझु न करे सघियो क़बर में पहुची ख़ुदा जे दरबार में पेश थियो न पुछंदो त छा कयो एतिरो चवे साईं मूं कोन्ह न थी सघियो गुनहगार आहियां पर एतिरो कयो त बचन खे हलाल खाराए जवान कयो वो भी कुछ न कुछ बेड़ो तरंदो ई समझो था हे आयो शरबत खपे घणो ॾियां गिलास पीअंदुसि हाणे हुनखे त दिन में हुन गिलास जा कटे छॾिया आहिनि मां मूंखे कुझु न चई छा कंदो हुनखे ॾिसण में जो वली मदीने जे साईं फरमायो त मजज़ूब हिकिड़ा हूंदा आहिनि ज़ाहिरी उन्हनि जे रीश में मथे में गुबार पटको पुराणी लिबास फाटल पेर उखाड़ा दुनिया उन्हनि खे हक़ीर सम्झंदी दुनिया उन्हनि ते तवज्जो न कंदी हुज़ूर फरमायो जेकॾहिं कसम खणी वेहनि त अल्लाह पंहिंजे कानून खे तब्दील कंदो उन मजज़ूब जे कसम खे कूड़ो न कंदो जो कनेक्शन है ताल्लुक एडो वडो खुदा सा मजबूत है चाहे बाबा खुदा सा मजबूत है आयो शरबत खपे टियो पियो प्रभु पी गिलास वरी पियो टियो भरे साजे पेट भरे पहुंची फिटुआ इजी कमटी छले ठका जो नपाट कराई सड़े दे खबर ई गिदरन वारो न दो दई तेरे खपाया शरबत तो इनमें जामे शीरी गुलाब जो अरगुल चास्त खंडनी या मुड़जी हे शरबत कने के ठुको खपायो शरबत बमाना फिके जे थियो जे जो नादो ई शरबत उन जो नेमुल बदल मिठो आजी तू जमे तो फिको और बी न पाट कटाई मोटे चीजी बस माफी दे मां हो समझो मैं समझी विम तो तू जलालिया हो जमालिया उस कदे मोटी आयो चई हे जमालिया हो जलालिया उठो थियो त साईं पांजो वीडियो भरायो खट ते वही जमात के बुधाई साईं तू वीडियो जो तो भराए कट ते ओडो थी उम्र तो साईं जी हुई हली न ता सको हे गोठड़े में भी खट ते पाण फरमायो त बेअकुल मदीने वञा तो मोटी न अचो मदीने तो वञा मोटी को नहीं तो मोते आरामी थींदासे इन जे करे कुलड़ो जो मता हसरत रही वने मत हिते हुजे हा त कुलो बि ॾियूं सा मज़ार में भी हथड़न सा लाहियूं सा दीदार भी कयूं सा इन जे करे इहा सादत हाणे ही बख्शियूं तो वञा छो जो गुलामी ॾिनी अथव दस्तगीर जे बचे जी ख़िदमतूं कयूं अथव उन जो सिलो ॾियां थो त कुलो जहिड़े मुंहिंजे कट खे ॾियो उन खे बि फैज़ बंबट वारे गौस जो थी अचे त उन जी हिकिड़ी ॻाल्हि तोखे मां ॿुधाए छॾियां ॿुधंदे या न सलात के बेरो जे सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सैयद गाजी गुलाम मुर्तजा शाह जो कुरान तो चवे त औलिया जी आकबत भी बुधाए छड़िया त आकबत माना पछाड़ी वली के पंजे पछाड़ी जी भी खबर आ त मां पाकिस्तान में विसाल कंदुम या मदीने में विसाल कंदुम वली के या भी खबर आ त मां मुरीद के जेकी अज चवा तो मता सुबह
हाणे मूंखां सवाल करे पूरो करे सकंदो मास या न सकंदो मास वरी पाण में खुदा जे इज़्न सां ताक़त महसूस कंदो आ तॾहिं त मुरीद खे दिल जाए ॾींदो आहे हज़रत साईं गाज़ी गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह जो मुरीद हो सरदार हुयो कोटिया जो बिल्कुल सही हो ज़ात जो छा हुयो नालो तो याद आहे मीर गुलाम ओ साईं वटि ईंदो कि भला मां अचां थो कोटा खां हिते मूं ॾिसां थो त ख़ल्क़ ॿी बि अचे थी हिकिड़ी सुञाण जे थी ॿी न हिते त ॾाढा करार लॻा पिया आहिनि पर जे मुश्किल अची वञे बि पोइ कीअं थींदो पाण फरमायो अदा सॼे ॾिसजां भले उहो जेको दिलि जाए ॾे हा वरी उहो जेको हथ वठी मुस्तफ़ा जे हथ में मिलाए मुर्शिद कामिल उहो जेको हथ वठी खुदा जे हथ में ॾे न अदा सॾड़ो कजाए न पहुचूं त मयार अलबत्ता उन फ़कीर मीर गुलाम कादर बंगुल ज़ई जे मथां बि वक़्तु आयो इतां निकितो कोटिया खां लाहौर वियो होटल में रहियो उते हिकिड़ो ठग गॾियुसि मीर साहब ख़ुशि आयो ख़ैर साईं मां तव्हांजो महिमान इंसान आहे न बाप जे सुञाणे न सघंदो त ॻाल्हियुनि में बहिजी वेंदो आहे छा ॻाल्हि में बहिजी वेंदो आहे फ़अज़ल्लहुम शैतान क़ुरान थो चवे त जेकॾहिं हज़रत आदम खे लॻर्द माना विसारण में हेॾे होॾे कई त पोइ आम त वॾी ॻाल्हि कान्हे का न बाप सम्झो था न इंसान जे फितरत में आहे विसरी वञणु थी सघे थो मां का ॻाल्हि विसरी वई आहे ही मूंखे सुञाणे थो मतिलबु आयो हुजे मुंहिंजो उतां का महिमान ईंदा आहिनि अलबत्ता सरदार माण्हू हो चई था ठीकु आहे चएसि फिरण जाए ते मुंहिंजो घर आहे मुंहिंजी दावत खा हिन सां गॾु अंदरि कोट में सदरीअ में पैसा वियो हो आयल पंप वठण डीज़ल ते जेके हैंड पंप हलंदा हुआ उहो वठण वियो हो त वञा कोटिया में पथरीली ज़मीन आहे हे जो उते वियो इंजन वठण लाहौर हुनखे चई त तोखां दाता साहब जी दरबार केतिरी परे आहे चई वेझी आहे हिकिड़े गली में मां ॿी गलीअ में हज़रत दाता अली हजवेरी जो रोज़ो आहे चई पोइ ओॾे में वठी हलजांइ चईसि वठी हलंदासीं सिधो वञी उते पहुचई त घर में दाख़िल थियो चई त अंदरि घर जे सहन में कुर्सियूं लॻल आहिनि टेबल पई आहे मूंखे चई हिते वेह त मां मथां चांहि पाणी मानी खणी न जॾहिं मथे वियो ॾाकण ते चढ़ी लथो त हमरा के खंजरनि सां के हथियारनि सां लही आया मां दिलि जो दिलि में ख़्यालु कयो त अड़े मीर गुलाम कादर अॼु पैसा त विया पर सिर बि गई छा पैसा त विया पर सिर बि वेई उते तो चवे त हीअ महला मुर्शिद खे संभालण जी मुंहिंजे मुर्शिद गौस चयो हो त बाबा सॾड़ो कजांइ ईंदासीं मुतवजो थियो मुरीद मुर्शिद ॾे ओ सैयद गुलाम मुर्तज़ा शाह घोट अॼु पैसा त विया पर सिर बि वञई थो अॼु का वाहर कर मदद कर हे चवे थो त अखियुनि मां नीर वया मां ॾिठो त साईं दरवाज़े खां अंदरि दाख़िल थियो हासो हथ में आ दस्तार बदला कारी शेरवानी कोट पातला साईं दे जीअं मां ॾिठो मां रड़ करण जी कई त बुज़ुर्ग पंहिंजे चपलनि ते हथ रखी चयो त ख़ामोश निकिरी आ मां चमसी ख़ल्क़ बीठी आहे पाण फरमायो हिननि खे ताक़त ई कान्हे गा जो तुंहिंजो वार वंगो कंदा ॾिसी तोखे न सघंदा साईं मां कीअं वञा न आहियां पाण फरमायो त रक्षो तुंहिंजे लाइ बीहारियो आहे ॿाहिरि दरवाज़े ते इन ते ॿिए साॻे होटल ते तोखे वञी छॾींदो तूं चवेसि ही निकितो वञी होटल ते पहुतो साॻो ठको पोयां पेरा खणी आयो अला जो नालो तई माफ़ी ॾे इहो ॿुधाए त तूं इतां असांजे विच मां खंजरनि ऐं हथियारनि जे विच मां कीअं निकिरी आए असां त घेरो कयूं बीठासीं तूं कीअं निकिते
चई मुझे मुर्शिद गुलाम मुर्तजा शाह कंबट वारे मुखे कढियो चई वो काथे आ चई वो सिंध में कंबट काथे आ चई सखर काथे आ चई सिंध में चई वो मुखे भी वठी आ वो ठको उतां हलियो आयो साईं जे कदमन में किरियो माफी वतई केवड़ा मुखे दुआ कर दे ठगी वारो कमो छड़े वना साईं दुआ घुरिस मोटी वनी कपड़े जो कारोबार शुरू कई साईं मोहम्मद शाह जीलानी जो वडो फर्जंदो सैयद गुलाम मुर्तजा शाह जो वरी उन जे दौर ताईं कपड़ा खणी इंदो हो हर साल साईं जे खिदमत में एडो माला माल थियो हाने इहो सवाल पैदा थींदो इते भी ज़हन में त यार हल भेणा जा पुट कंबट वारो पीर लाहौर पुगो कुरान तो चवे त यमन वारो पीर काल الذي عنده علم من الكتاب नचे به قبل ان يرتد اليك تكفر इशारतन किसे के छाट करे बुधाया तो हजरत सुलेमान नबी जो वजीर आसिफ बिन बरखिया अख चिंबक आगे बीबी बल्कि जो तख्तो आंदी महीने जो पंदो लाहौर 8 घंटन जो पंदा हो महीने जो पंदो घर जो करे नमन तजलियात शेख हाले जीवी में हुनन भी लिखियो आ त असा जो मुर्शिद वेठो वेठे मां पुसीवे तो पिनी पिसी वसे एकड़े मुरीद पूछे तो साईं वेठे मां भी पिसी वई हे जंग भी पिसी वई काडे वेंदी बरी जाल जो समुंड में वने मुजो एकड़ो मुरीद वने पियो हजते बेड़ो बुझे तो मुके सदके सदो तारे आए मां तो चवे से जे तो जो पीर कुलो ने तारे सके तो दस्तगीर तकबीर जो पीरा हे मस्जिद जनो खारो हो जे एडा वडा दलील असा वट मौजूद न हुनन जे लाए त बाबा पर असा गालाइंदा रहियो असा के असा जे मुर्शिदन इश्क ए मोहब्बत सिखारियो आ असा के तंज न करना बाकी अकीदो खोले समझाइंदा आयो त बाबा जे कने पंजे पीर जे कमाल के मने तो त को दस्तगीर मदीने वाले वीर जे बच्चे जे कमाल के भी मने त अल्लाह फरमायो लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आखिरत वली जे लाए खुशखबरी आहे दुनिया में भी आखिरत में भी तोखे मुखे धड़को खबरदार ऐ वली के कुरान जो चवे त दुनिया में लहुमुल बुशरा वली के दुनिया में भी खुशखबरिया वफिल आखिरत तोखे आखिरत जो भी धड़को आ पर वली के आखिरत जी भी बिशारत आ त घबराए जाए न ला तब्दील लिकलिमातिल्लाह अल्लाह तो जबे त ही मुजा कलमा हन के मुला मौलवी जाना है न जो पंजे गाल का फिरी वने रब तो जबे मां कई छडेवा तो तू हिते भी कामयाब आ तो होते भी कामयाब आ तो के हिते भी मुबारक आ तो होते भी मुबारक आ तो जेके लिखल हन से लिख जी या क़यामत ताईं लिखल हुंदा इहो आहे औलिया अल्लाह जो अंजाम है दुआ है तरफ साईं तमा सा के महबूब गौसे सुभानी कुतुब रब्बानी सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी जे नक्शे कदम ते हलण जे तौफीक अता फरमाए दस्तगीर जो मुरीद तो सदाई त बांग मिले त मस्जिद में सिफ जी जाए न होजे बेहण जी जाए न होजे तो तू दस्तगीर जो पंगो सचो गुलाम जो औलिया वाला अल्लाह हिक बे सा मुलाकी थी न असा मुर्शिद मिस्किनपुर वाला साईं फरमाए एकड़े दफे लाहौर आया उते जो बीर है लाहौर खाई दे मुल्तान स्टेशन ते ब्रेक है रे कलाक गुजरी वो टीसीआर सीटिंग बजाए थक जी पियो ओ के फकीर जो ट्रेन हले चो न पियो झंडियूं देखा तो पाण फरमाए शाह रुकन आलम पांजे मजार में निकरी रेल जे दरिए ते हथ दे फूट रखे बीठो चाहे तो सकी सुना लाहौर वने तो असा तो मिलण न तो अचे जने असा जो भी अची मेहमान थी ते जे करे अदा शाह रुकन आलम जो हथ होयो रेल के केड़ी ताकत जो स्टेशन छड़े करे सकर जे तरफ हले इने जे करे ट्रेन रेलियूं करे थक जी पियो शाह रुकन आलम असा का मोकलायो इने जे करे हम ट्रेन भी हले दी भई अल्लाह वारन जो हिक बे सा ताल्लुक हुंदो आ ताल्लुक जेके दुनिया में यार न हुंदा हन आलम में अरवाह में हिक बे जा यार हुंदा ऐं दुआ घुरंदो कर रब खां त तोखे उथंदे वेहंदे अदब नसीब करे इमाम रूमी जे कौल मुताबिक त अज़ खुदा खाहिम तौफीक को अदब बे अदब महरूम मादद फज़ल रब अल्लाह जे वली फरमाए त मैं खुदा खां दुआ तो घुरंदो मुखे अदब जी तौफीक करे जो नमाज़ूं रोज़ा हज ज़कात खैर खैरात ये सब कामयाब करे हन जदे अदब आहे इंसान जे अंदर जे नाहे त सब फेराए मुंह में हणंदस वो चवे तो बेअदब खुदा जे रहमत खां करे
अल्लाह से ये दुआ है तमाम साजी हाजिरी कबूल फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह से फकीर मोहम्मद अमीन के खिदमत हयाती हुजूर अलैहि सलाम जे दरबार अक़दस में ये को प्रोग्राम थियो अदीदन तौफीक कुरान पाक जे खत्म जो सवाब पेश करता को बुनियाद में तैयार थी मालिक से कबूल मंजूर फरमा। 11000 दुरूद सलाम नातू किताब कुरान जी तिलावत मालिक मिठा यारी शरीफ जो नंगर हुजूर जो मिलाद कबूल मंजूर फरमा। ये जेका भी जमात आई उनके रहमत फरमा। लोगों जे उम्मत जा जेके वली अन दरबार पेश कबूल फरमा। हिनन की अजीज वकार पेश कबूल फरमा। फकीर मोमिन अमीन की रहमत फरमा। फकीर मुख्तलिफ रहमत ये जेका भी जमात आई उनके रहमत कोट के इलाके शहर के रहमत फरमा। असन जे बच्चे के मुस्तफा जो गुलाम बना। या अल्लाह आलमीन सुन्नत मुताबिक हमारी जिंदगी गुजारने की तौफीक नसीब फरमा। अब साहब जब इन मस्जिद की खिदमत करो उनके घर ते रहमत बरकत नाज़िल फरमा। या अल्लाह आलमीन फकीर जो को जो सुन्नत मुताबिक शादी करे निकाह करे उन्होंने नेक व सालिह बच्चों अता करे। वो जे सदके फकीर जी दिली मुराद पूरी इलाही के बनी फातिमा के बरकौल ईमान उनी फातिमा अगर दर वतन रद होने वर कबूल मनु दस्त दामान आदि ला इलाहा इल्लल्लाह।